اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم، هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات، وتقضي لنا بها جميع الحاجات، وتطهرنا بها من جميع السيئات، وترفعنا بها عندك أعلى الدرجات، وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات، إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जानी। सुभान अल्लाह। सब पाई माट के मिटाओ मोहब्बत सा जो सुभान अल्लाह। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामी मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। 27 रबीउल अव्वल 1447, 21 सितंबर सन 2025 अचण वारे ॾियारे ते ॻोठ हौत खान जलबाणी में बरादर अजीज हरदिल अजीज इज्जत माब जनाब हाजी गुल हसन खान मशहूरी साहब ये 25 सालियानो सरताजुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये उन्वान सां विलादत बासआदत वारे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सीरत तय्यब जो जलसो कराईंदा आहिनि। खैरात फी सबीलिल्लाह भी थींदी आहे। सुबुह खां वठी ॾींहं जे आख़िरी पहर ताईं रहमत जी बरसात इन ॻोठ में वसंदी आहे। तव्हां सां भी पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जे नियत सां जमो थियाऊं। घरां आयासीं त झोलियूं ख़ाली हुयूं। जॾहिं ये मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो, तकरीर जे शुरू करण खां अॻ में मां हर जाइ ते इहो अर्ज़ कंदो आहियां, मूंखां अॻे तकरीर न हलंदी। जॾहिं बि मुंहिंजे साईं जो नाम नामी इस्म ग्रामी ॿुधो, आका सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ जो नज़रानो ज़रूर पेश कंदा। दुरूद दर्द जी दवा है, दुरूद मर्ज़न का शिफा है, दुरूद रहमत, दुरूद बरकत,
मां दुरूद के आज़मायो मां के वडा फट हा वो मां दुरूद पढ़ियुमि मुंहिंजा सब फट छॾे विया या हर जाइ ते ॻाल्हि कंदो आहियां या ॻाल्हि करण मुंहिंजी मजबूरी आहे इन्हीअ जे करे त हर हिकु मुस्लमान इन दुरूद जे बरकत खां फैज़ याब थी साल थिया हा फट न पिया छॾनि पोइ मां दुरूद पढ़ियो मुंहिंजो भाउ मौली साहब हो वीचारो आलिमो सगोर वॾो वो काबतुल्लाह में हुनजी वफ़ात थी गुज़िरियल साल या न थियो अथसि उमिरि ॿिए हिकिड़े माण्हूअ करायसि फौत थी वियो हुते उहो रोज़ 3000 दुरूद शरीफ़ पढ़ंदो 3 ख़त्मा क़ुरान जा मूंखे चई दुरूद पढ़ मां शुरू कयो जेके 2.5 साल फट न पिया छॾनि हफ़्ते में मुंहिंजा फट छॾे विया रोज़ 3000 4000 5000 पढ़ंदोसि उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं मां रोज़ कम अज़ कम न त बि 1000 त ज़रूर पढ़ंदो अॼु बि 1200 पढ़िया तव्हां पढ़ंदा मां बुज़ुर्ग न आहियां मुंहिंजो मदरसो आहे मां हर ख़मीस ते तालिबन खां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां 25000 दुरूद यानी महीने में लख दुरूद शरीफ जो नज़रानो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलिया में पेश थींदो आहे ये 3 सालनि खां वठी अॼु वाइदो कयो हाजी गुल हसन खान जे ॻोठ में अचण वारो अॼु वाइदो कयो त कहिड़ा कहिड़ा दोस्त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां रोज़ 100 दफ़ा दुरूद पढ़ंदा उहे हथ खणो ॾाढा सुभान अल्लाह बि चओ मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह हफ़्तो खन गुज़रियल हाजी मोहम्मद कासिम साहब जे ॻोठ गौस बस खान टांग जे ॻोठ में मां वज़ोहा ते अर्ज़ कयो हो त वज़ोहा वल्लैली इज़ा सजा मक्के जे मुशरिकनि चयो त मोहम्मद मुस्तफा के अल्लाह छॾे वियो कद वद्दअक रब्बुक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुंहिंजा मौला मूंखे इन्हनि वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं मां बर्दाश्त कयूं मुंहिंजा मौला इन्हनि मूंखे चरियो चयो मां बर्दाश्त कयो सुमैया खे बाद कयूं मां बर्दाश्त कयो यासर खे शहीद कयूं मां बर्दाश्त कयो बिलाल खे मार ॾिनो मां बर्दाश्त कयो हाणे चवनि था कद वद्दअक मोहम्मद खे रब छॾे वियो इहा ॻाल्हि बर्दाश्त मां न करे सघंदुसि इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी तार तो गंढी मुंहिंजा मौला हाणे चवनि था त छॾे वियो अल्लाह फरमाए वद्दुहा मां वद्दुहा खां वठी वल सौ वयोती का रब्बुक फतरदा ते वाइदो ते कयो जमायत साॻी आहे ख़बर हूंदो मां तव्हां सां वाइदो कयो हो त हाजी गुल हसन खान जे ॻोठ में अलमी यजिद का यतीमन खां मां शुरू कंदुमि चओ सुभान अल्लाह आलम घणा न टाइम थोरो आहे पर मां मौलवियुनि जो सदर आहियां सूबे जो तंहिंजे करे मां सदर खे थोरो घणो टाइम ॾींदा चओ सुभान अल्लाह अब ॻाल्हायो न पुट हिनखे झलियो बाबा इंजलिस वेही रहो पुट ॻाल्हायो न सदको वञाओ फरमाईंदा वद्दुहा वल्लैली इज़ा सजा इन जो माना उठे आखिरी माना कया त कसमा तुझे चमकदड़ रोशन चेहरे जो वल्लैली इज़ा सजा कसमा तुझे अंबरीन अंबरीन कारण वारण जो मा वद्दअक रब्बुक वमा क़ला मुंहिंजा दिलबर न तोखे छॾियो अथमि न मूं मोड़ियो त मां न नाराज़ थियो आहियां भला तुंहिंजा चपड़ा बि के छॾण जहिड़ा आहिनि तुंहिंजो चेहरो बि को छॾण जहिड़ो आहे असां तुंहिंजे चेहरे जो बयान क़ुरान में कयो चपड़नि जो बयान वलिसान व शफ़तैन मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा मुंहिंजा दिलबर तुंहिंजे अखियुनि जो बयान क़ुरान में मा वद्दअक रब्बुक वमा क़ला न छॾियो त मां न मुंहुं मोड़ियो त मां न नाराज़ थियो आहियां वलल आख़िरत ख़ैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा दिलबर तुंहिंजे लाइ आख़िरत खां दुनिया खां आख़िरत बेहतर परी ज़िंदगी खां पोइ ज़िंदगी बेहतर वल सौफ युतीक रब्बुक फतरदा ते मां तफ़सीर सां ॻाल्हायो हो
रब फरमायो मुंहिंजा दिल पर मां तोखे राज़ी कंदुसि एॾो ॾींदो माए पाण चवंदे बस मौला बस मौला बस मौला तू घुरंदो वेंदे मां ॾींदो वेंदुसि मुंहिंजा दिल पर हाय मां तोखे राज़ी कंदुसि असां तोखे न छॾियो आहे काफ़रनि जे बकवास ते दुख न कर मुंहिंजा दिल पर जीअं तू चयो ईअं मां कयो काबे जे कारे गिलाब में हथ विझी करे तू दुआ घुरी हुई मुंहिंजा महबूब करीम मां तोखे उमर फारूक ॾिनो हो मुंहिंजा दिल पर तो हथड़ा कया मां मींहुं वसायो तू इशारो कयो मां चंड बाद कयो ओ मुंहिंजा दिल पर अया पको दलील ॾियां मुंहिंजा हबीब काबतुल नबी मस्जिद में नमाज पियो पढ़े मुंहिंजा दिल पर तू नमाज में चिरो मथे कयो हो तुंहिंजो इरादो हो किबलो मटाया पर रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर फरमाए त कद नरा तकल्लुब वजहिका फिस्समाए वलनुवल्लियन्नका क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहका शत्रल मस्जिदिल हराम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह तो फरमाए मुंहिंजा हबीब करीम सदको सल्लल्लाहु अला मुहम्मद सोना तो नमाज पढ़ी बुधो नमाज में चेरो मथे कई अल्लाह तो फरमाए मुंहिंजा हबीब मां अल्लाह तुंहिंजे चेहरे जा दीदार पियो कयां आशिक चओ सुभान अल्लाह यार मां लाड़काने जो मौलवी आहियां लाड़काने जो जागो लाड़काने वारे मौलवी की जमायत भी टाइट लाउड भी टाइट लाउड चंगो आ तहां सुबह जो टाइम आ खैर आ नाश्तो करे आया हो पर मूंसां मेहरबानी कयो मां रात तमाम परे हुयसि सॼी रात निंड न कई आ वरी सफ़र करे साईं जे हुकुम ते हित पत 2-3 साल मां खैर हाज़िर रहियुसि पर हिन साल 2-3 सालनि जी कसर अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिल पर तो नमाज में चेहरो मथे कयो मां अल्लाह तो मोहम्मद करीम जे चेहरे जा दीदार पियो कया तुंहिंजो इरादो हो किबलो मटाया मुंहिंजा हबीब करीम सां देर न कई ईअं न ताईं जे लाइ न उन टाइम मां जिब्रील खे भॼायो जिब्रील उन टाइम मां जिब्रील खे भॼायो ओ जिब्रील चो सुभान अल्लाह रब फरमाए जिब्रील वन मुझे मोहम्मद करीम के बाह का वठी करे बैतुल्लाह ने मोह कराए समुझो मिठो मोहम्मद राज़ी थी पवे जियां तो चयो इए मां कयो हथ कई मामी वसायो इशारो कयई चंड बाद रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर असां तोखे न छॾियो असां तोखे राज़ी कंदासीं हे त दुनिया जी ॻाल्हि तो कयां पर आख़िरत वारे ॾियारे जीअं तूं चवंदे ईअं मां कंदुसि मुंहिंजा दिल पर मुंहिंजा हबीब करीम वलसौफ युअतीका रब्बुका फतरज़ा राज़ी कंदो मां एतिरो ॾींदो मां पाण चवंदे बस मौला बस मौला बस मौला तूं घुरंदो वेंदे मां ॾींदो वेंदुसि तूं चवंदो वेंदे मां बख़्शींदो वेंदुसि ओ मुंहिंजा दिलबर तूं थकिजी पवंदे मां रब ॾियण मां को न थकबो मां अल्लाह तो फरमाए हीअ बि कयो तो हथड़ा कयां सां बि वसे तो इशारो कयो चंड बाद कयो गोह टोड़ंदी आई मुंहिंजा महबूबा गोह टोड़ंदी आई अबू जहल हथ में पथरियूं खणी आयो बंद कयूं उन्हनि कलमा पढ़िया काफ़र दा चवंदा कद वदा का रबुक
मुहम्मद खे रब छॾे वियो न मुंहिंजा हबीब असां तोखे न छॾियो आहे पर असां उन टाइम बि तोखे न छॾियोसीं कॾहिं अलम यजिदक यतीमा फआवा सुभान अल्लाह नथा चओ यार असां त उन टाइम बि तोखे न छॾियोसीं तूं यतीम थी वएं अबो तुंहिंजो असां अॻ में घुरायोसीं अमड़े उन टाइम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह फरमाए तो मुंहिंजा दिलबर उन टाइम जॾहिं तुंहिंजी अम्मा तोखे बयाबान जंगल में छॾे वई अम्मा हलीमा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी वई बीबी आमना चयोसि हलीमा ॻाल्हि ॿुध बचड़ो ॼाए थी इन शर्त ते मुंहिंजो पुटु वॾो थिए पोइ वठी अचिजांइ मां हिन खे पंहिंजे पीउ जी क़बर ॾेखारींदसि मोहम्मद मुस्तफा पंहिंजे अबो कोन ॾिठो हो अम्मा हलीमा खणी वई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि 6 साल थी अची करे चयई हलीमा आमना तुंहिंजो पुटु घुमण जहिड़ो थियो अथई आमना चयो उम्मे ऐमन जल्दी कर मोहम्मद करीम के हार सिंगार करा हो तो खान जलबानी वारो सोहणो तो हो हार सिंगार करण जी जरूरत न हुई छो जावा हाथ सुरमो पातल हो सींद निकतल ही नाड़ो वजल हो खुशबूदार थी करे जावा पाक थी करे जावा सोहणो तो हो पर सोहणे के अया जो सिंगार कराए भात तो 14 चंड लगी भी दागने सुनो संजन दादा सोना एडा सोना बुधो बुधो ईंदा हा न साहबा दा चवन असा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक वज़ो हारे चेहरे के दिसंदासीं न त का अन्न शम्स तजरी फी वजही आका साईं जे चेहरे में जण चंड लही चक्कर थो काटे अल्लाहु अकबर साहबा दा चवण साईं ने अखियुनि मुबारक ने ॾिसंदासीं न ईअं महसूस थींदो ॼणो हाणे सुबुह पाए आया आहिनि हालांकि पाए न ईंदा हा हुज़ूर जे अखियुनि में सुरमो ॼणो सदाईं अल्लाह पाराए छॾे ॿुधो ॻाल्हायो न अमना चयो खणी हलो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ा खां 6 साल उमिरि 6 साल उम्मे ऐमन अम्मड़ा आमिना ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शान सालन जा हलंदे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुंहिंजी अम्मड़ बाबा साईं जे क़बर ते पहुती मथा बी करे चवे थी अस्सलामु अलैकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मुंहिंजा सलाम क़बूल कर अब्दुल्लाह तो चयो त मां मोटंदुसि इंतज़ार कजांइ अब्दुल्लाह तुझो इंतज़ार कयुमि तू न आहे अब्दुल्लाह तुझी अमानत मुंहिंजे पेट में हुई अल्लाह तोखे पुटु ॾिनो आहे जंहिंजो नालो मां मोहम्मद रखियो अब्दुल्लाह क़बर मां निकिरी आ पंहिंजो पुटु त ॾिस रब केॾो सुहिणो पुटु ॾिनो अथई अब्दुल्लाह मोहम्मद जूं अखियूं त ॾिस मोहम्मद जा चपड़ा त ॾिस मोहम्मद जो चेहरो त ॾिस मोहम्मद करीम जे हलण जी लोड त ॾिस अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मड़ सदको वञाए हुज़ूर जो अखियूं थियूं बयान करे पर हिन क़ुरान करीम जे अंदर लोहे महफूज़ में क़ुरान हो रब करीम मोहम्मद करीम जे अखियुनि जो बयान क़ुरान में लिखी छॾियो वला तअदु ऐनाका नहुम मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा हुज़ूर जे चपण जो बयान वलिसान व शफ़तैन चेहरे जो बयान अलम नशरह लक सदरक
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सजी जिंदगी इन कुरान शरीफ में लिखी पई तो अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम थोरो इख्तिसार सा जल्दी मां पंहिंजे वाज़ के खत्म कया तवज्जो कर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन पिया मुंहिंजी अम्मा रोए पई डोड़ी अम्मन के भाकुर पातो में अम्मन चयो ओ पुट मोहम्मद ये तुझे बाबे जी कबर थई तुझो अबू ओने जिता कोई न मोटो अज तक हलाओ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हलंदे हलंदे एक जाए ते आया से मुंहिंजी अमल थकजी पई वेठी रही मूंखे सॾु कयई ओ मुंहिंजा सोना पुट गुलाब का वधीक खुशबूदार मुंहिंजा बचड़ हली चंड का वधीक सोना मुंहिंजा बचड़ अचन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां अम्मा जे वेझो थियुसि अम्मन मांखे भाकुर पातो अम्मा मांखे चुमी ॾिनी हर गलन ते चुमी हर निरड़ ते चुमी अखियुनि ते चुमी चपड़नि ते चुमी चयोमांसि ओ मुंहिंजी मिठड़ी जी जल अमर अॼु प्यार जो अंदाज़ ॾाढो निरालो अमर एतिरो प्यार छो पई करे हुज़ूर फरमायो मुंहिंजी अम्मा मांखे चयो मुंहिंजा सोना पुट खुशबूदार पुट अचन भाकुर पाया चुमी ॾियां कहिड़ी ख़बर मता तुझी अम्मा तोखां मोकिलाए न वञे हुज़ूर फरमायो मां अम्मा के भाकुर पातुमि अम्मा मांखे पई चुमी ॾे भाकुर पाए ओ कलमे वारो मुंहिंजी अम्मा प्यार कंदे कंदे मुंहिंजी अमड़ फौत थी वई अल्लाहु अकबर हुज़ूर फरमायो अम्मा के भाकुर पातो अमड़ बाबा साईं जी कब्र ॾेखारण आई ॾाॾा के चई आई त मां मोहम्मद के वठी ईंदसि उतन उम्र मुंहिंजी कुल 6 साल अम्मा मुंहिंजी उम्र कुल 6 साल अम्मा बयाबान जंगल मौलाना पीर जुल्फकार अहमद नक्शबंदी जे खुतबात में मौलाना हुजूर जी बचपन बयान कया वक्त इजाजत न थो ॾे मां ॾिसां थो त स्टेज उलमा सां भरजी वई आहे ही जलसो अहिड़ो आहे या हो न ॻोठ जो जलसो अल्हम्दुलिल्लाह आलिमनि जी कसीर तादाद में उलमा ईंदा आहिनि कसरत हूंदी आहे वो कहेंगे 10 मिनट कहेंगे 15 मिनट होॾे मूंखे कलाक मिलियो मां ॾिसां थो त ज़िले नौशहरे जा अमीर मोहतरम बि पहुची विया आहिनि हज़रत मौलाना मज़ारी साहब नात ख़्वाननि जी जोड़ी तवज्जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयसि अमड़ बाबा सां वाइदो ॾाॾा सां वाइदो करे आई आहिनि उतन मुंहिंजी उमिरि नंढी 6 साल उमिरि पंध परे उतन ओ मुंहिंजी मिठड़ी जी जल अमड़ हिकु उमिरि नंढी ॿियो बयाबान जंगल मुसाफ़िरी उतन अमड़ मां केलो कीअं वञा रब फरमायो मुंहिंजा दिलबर काफ़िर था चवनि क़द वद्दअक रब्बुक मोहम्मद खे रब छॾे वियो मां तो चवां मा वद्दअक रब्बुक वमा क़ला ओ मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा दिलबर नबी न छॾियो त मां इन मुंहुं मोड़ियो त मां इन नाराज़ थियो आहियां सुण असां त उन टाइम तोखे न छॾियोसीं अबू छॾे वियो अम्मा बयाबान जंगल में छॾे वई सोण तू यतीम थी वए अलम यजिदक यतीमा फआवा 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 मुंहिंजा दिलबर तू यतीम थी वए मां तुंहिंजी परवरिश कई मां तोखे मथे खयो ओ मुंहिंजा दिलबर मुंहिंजा सोण माण्हू यतीमनि खां बेज़ार हूंदन हर को यतीमनि खे धिका ॾींदो सोण यतीम ॼणो कंहिंखे वणंदो ई कोन्हे सोण काफ़िरनि जे बकवास ॾुख न कर ओ मुंहिंजा दिलबर असां तुंहिंजी परवरिश कईसीं वॾड़ो थे असां तुंहिंजे मथे ते नुबुअ जो ताज रखियोसीं सरदारीअ जो
मुझा दिलबर असां तोखे मेराज करायो असां तोखे मथे घुरायो ओ मुझा हबीब करीम ओ नबियन जा बगदार नबी सोना सा जन्नत सिंगारी से जहन्नम जा दरवाजा बंद कराया से ओ मुझा हबीब करीम ओ नबियन जा बगदार नबी असां जिब्रील खे चयोसि वञो यतीमन जे सरदार खे वठी आ मुझे हबीब खे वठी नबियन खे चयोसि हलो बैतुल मुक़द्दस में जमा थियो हेॾा जिब्रील आयो 70,000 नूरानी मलाइक वठी करे तुंहिंजे दरवाज़े ते आयो सोण अवां निंड पियो हुयो जिब्रील चयो अल्लाह तुझो नबी निंड पियो आहे कीअं उतारियांसि या रसूल अल्लाह फरमाई तन अल्लाह लोॾड़ो ॾियांसि फरमाई तन जिब्रील तोखे ख़बर नाहे तू सिर्फ नूरनि जो सरदार आहे जंहिंजे वियो आहे नूरनि नारनि आबिनि खाकिनि अर्शनि फर्शनि जो सरदार जिब्रील तोखे मोहम्मद मुस्तफा जे मकाम जो पतो न गयो मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने जिब्रील पंहिंजा नूरानी पर पंहिंजा नूरानी चप खणी करे ओ मुझे मिठे मोहम्मद करीम जे पेरनि जे तिरी ते मिलाईंदे मुंहिंजो मोहम्मद थी वेहंदो जिब्रील पंहिंजा हाजी गुल हसन खान इंतजाम वॾो कयो आहे पखा त ॾिसो तव्हांखां आवाज़ नथो निकिरे ॾाढा त सुभान अल्लाह चओ अॼु लाउड वारे खे बि अलाए छा थियो आहे ॾाढा सुभान अल्लाह था चओ मोहब्बत सां था चओ जिब्रील मुंहिंजे महबूबनि करीमनि जे पेरनि जे तिरीअ ते पंहिंजा गल मुबारक रखिया पाण फरमाए जिब्रील छाजी रात आहे उरूज ऐं मेराज जी रात आहे वसुल ऐं विसाल जी रात आहे आशिक खे पंहिंजे माशूक सां मिलाइण जी रात आहे सजनो थिया इते वॾो वाक़ियो आहे इख़्तिसार सां दरगाह अली कादरी राशिदी हाल जी शरीफ जा चश्मो चिराग भी वेठा तवज्जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थिया वुज़ू फरमायो सवारी नूरानी जन्य नूरानी नूरनि जो सरदार जिब्रील महार खे वठी करे हलियो पोयां मलाइक जी जन्य रब फरमाए मुंहिंजा दिलबर सां तोखां अॻ में तुंहिंजे इस्तक़बाल में आदम खां वठी ईसा ताईं सारा नबी बिहारे छॾियासीं सोण तूं आहे सबू थी बीठा मरहबा 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 भली आहे असांजा भाउ नबी साले भली आहे हिकिड़े चयो मरहबा बिल इब्न सालिह वन नबी सालिह भली आहे ओ मुंहिंजा पुट नबी सालिह भली आहे साईं केर पाण फरमाए अबू इब्राहिम जॾहिं काबतुल्लाह जे तामीर खां वांदो थी करे हथड़ा खणी करे दुआ पियो घुरे अल्लाह असां तुंहिंजो घर बैतुल्लाह ठाहियो हिन घर खे आबाद करण जे लाइ उस्ताद खपे असांजी मेहनत मजदूरी कबूल फरमाए जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी उहा दुआ हिन कुरान में इब्राहिम नबी दुआ पियो घुरे इस्माइल नबी आमीन पियो चवे इहा दुआ हिन कुरान शरीफ में लिखियल अल्लाह 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 ओ हाजी गुल हसन खान जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ो फरमाई तवा इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना
इन्नक अंत समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नक अंत तव्वाबुर रहीम रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम इन्नका अंतल अजीजुल हकीम। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो मोहब्बत सां त चवंदा सुभान अल्लाह। इब्राहिम नबी चयो अल्लाह असां तुंहिंजो घर ठाहियो उस्ताद ॾे वो मोहम्मद सदको सब चओ सल्लल्लाहु ॾाढा ॾाढा सल्लल्लाहु वो मोहम्मद जंहिंजे करे आसमान खे बुलंदी मिली मोहम्मद जंहिंजे करे चंद्र में चांदो की आई वो मोहम्मद जंहिंजे करे सितारनि में सूं आई वो मोहम्मद जंहिंजे करे मुंहिंजा मौल ज़मीन में वेकर आई वो मोहम्मद जंहिंजे करे गुलनि में खुशबू आई वो मोहम्मद जंहिंजे करे खीर मखण में मज़ो आयो वो मोहम्मद जंहिंजे करे माखी मिठी थी वो इब्राहिम चयो अल्लाह मुझे पिट पुट इस्माइल जी औलाद मां वो मोहम्मद पैदा कजाए। मक्को नूर सां भरजी सॼो कमरो नूर सां चमके पियो सॼो मक्को नूर सां चमके पियो। शाम मुल्क जूं मारियूं अमर आमना मके मां पई ॾिसे थोरो ॾाढा अबा ॿियनि मुल्कनि में मोहम्मद जो नूर न वियो एॾे छो वियो। उलमा लिखनि था त शाम मुल्क में इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़बर इहो इतो नूर हलियो वञी इब्राहिम जे क़बर ते मोहम्मद जे नूर जी लाट लॻी। अल्लाह चयसि त इब्राहिम जंहिं पुट लाइ दुआ घुरी हुई उहो मोहम्मद अॼु मके में ॼायो। असां माण्हू ते विड़िया मुल्ला चयो नूर हो चइनि बशर चंड ते वञी पुगा अंग्रेज हराम खोर असां मोहम्मद खे न सुञातोसीं इश्काला नूरा हो चइनि बशर उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो अकीदो आहे त मोहम्मद नूरन में आला नूरा बशरन में आला बशर। रब फरमाए मुंहिंजा दिलबर जिब्रील ज़हान ॾिनी निमाज तो पढ़ाई मुख्तसर मथे हलिया परियों आसमान ॿियो टियों चौथों पंजो छहों सतों सुभान अल्लाह सब आसमान हेठि मुंहिंजो मोहम्मद सदको वञास मथे हलंदे हलंदे जिब्रील आए मुंहिंजो साईं जॾहिं अर्श मोहल्ला ते पहुतो जुती लाइण जो इरादो कयई छो त मुंहिंजे साईं दिल में सोचो जॾहिं जबल ते मूसा नबी आयो हो त अल्लाह चयोसि जुतीअ सूदो पियो अचे रब फरमाइस फखलअना अलैका इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुवा मूसा जुती लाइ वादी पाका मुझे साईं अग में पान जुती ला थी सवा लख नबियन जो इल्म गड कर मिठे मोहम्मद जो इल्म सभनी का मथे हुस्न सभनी का मथे सब्र सभनी का मथे हुस्न सभनी का मथे मुझो साईं इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक
में आला, रहमत में आला, मुझो साईं आला, मोहम्मद जो मक्को आला, मदीनो आला, मोहम्मद जो अबू बकर आला, उमर आला, उस्मान आला, अली आला, हसन आला, हुसैन आला, बीबियों आला, न्याणियों आला, मोहम्मद पाना आला, वरफ़अना 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 लक ज़िक्रक। रब फरमाए मुंहिंजा दिल भर असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो, एॾो अकुल वारो हो जुती लाए पियो, मथां आवाज़ आयो जुती न लाए, जुतीअ सूदो हलियो। पहिरियों मेहमान तो खागे हिते कोई ना आयो, मुंहिंजा दिल भर सदके सुभान अल्लाह। तो खागे हिते कोई ना आयो, तो खां बाद कोई नहीं दो, जुतिया सूदो हलियो आ मुंहिंजा हबीब। ओ यतीम जा यार ओ तो जे कद वदक रब फरमाना ना मा वदक रब्बुक वमा कला, न छॾियो मां न नाराज़ थियो आया। ओ नबियनि जा पगदार नबी रब फरमाइस मुंहिंजा हबीब ओ सुण हलियो हलियो जुती न ला, जुती सूदो जॾहिं जिब्रील मोहम्मद मुस्तफा सिदरतुल मुंतहा ते पहुता त जिब्रील बीही रहियो। हितों जेकॾहिं हिकु बार सुरंदुसि न, अगर यके सर मुंह ए बरतर परम फरोगे तजल्ला बेसोजद परम। सोना मुंहिंजी हद पूरी, मुंहिंजो दर्जो पूरो। हितां हिकु बार सुरंदुमि न त अल्लाह जे नूर सां मुंहिंजा सभु पर सड़ी वेंदा। सोना तूं वञ न। ॿुधो उलमा देवबंद जो अक़ीदो आहे, जिथे नूरनि जे सरदार जे शान जी इंतहा थी, उतो बशर जे सरदार जे शान जी इब्तिदा थी थी। मकाम मुस्तफा क्या है? अब्दुल जब्बार शाह ॿुधाए, साईं ॾाॾा साईं अब्दुल अलीम छा ॿुधाए, ॿिया आलिम छा बयानो कन। अच न मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। मां जिब्रील का पूछो, जिब्रील मोहम्मद करीम जो मकाम ॿुधो, मोहम्मद जो शान ॿुधो। जिब्रील तो चवे मां सिदरतुल मुंतहा ते बीही करे हीअं जो नज़र कई, सोने मोहम्मद रे मथां रफ़ रफ़ आई, मुंहिंजो दिल पर मथे वियो। हीअं जो नज़र कया, अल्लाह 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 अल्लाह। जिब्रील तो हीअं जो नज़र कया, ओ मुंहिंजी नज़र खुटी वई, पर मोहम्मद करीम जी जुती मुबारक आईं बि मथे पई वञे। हुजूर जे जुती मुबारक जो शान मथे। तवजो तवजो आखिरी ॻाल्हि तो क्या सजन मथे विया शरीफ अल कलाम जो आवाज़ ही वाइज़ जेको तवज्जो सां ॿुधंदो उन जे दिल में घिरी वी, उन जे दिल में मोहम्मद जी मोहब्बत जो इज़ाफ़ो थींदो। थोरो सुभान अल्लाह त चओ। उलमा जे मजलिस में साईं जन मथे हाल हन वॾा, सिदरतुल मुंतहा का रुगो हवा 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 हवा, वरी बाह बाह बाह, तद इतां असांजो नबी चो बहादुरनि जो सरदार, अकेलो अकेलो जवान मथे वियो हलंदे हलंदे हलंदे। अल्लाह अकबर। हुजूर फरमायो मां मथे विस, मां शरीफ अल अक़लाम जो आवाज ॿुधो। आवाज आयो उदन या मोहम्मद, सदको वेझो आ मुंहिंजा मोहम्मद। थोड़ो 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 तवज्जो कर, हेरे इश्क में इश्क में हुजूर सां इश्क जो थोरो, हुजूर सां इश्क जो हिकिड़ो मिंट पंहिंजे दिल में तवज्जो कर। मदीने जे मीर इमामुल अंबिया असांजो नबी जेरो आहे। चओ असांजो नबी जेरो आहे। मौलाना गुलामुल्लाह खान हुया न,
मुफस्सिर कुरान इन जो अकीदो हो त मोहम्मद ममाती वारा मोहम्मद मरियो छुट्टो मुझे साईं गालिबन साईं अब्दुल समद जो वाले साहब वली कामिल हमादुल्लाह हाले जबी नवर अल्लाह मरकदहु वली कामिल साईं उन्होंने बुजुर्गन फरमायो त अदा मौली साहब तू किए तो चवे तो मोहम्मद फौत थी वियो मोहम्मद उलमा दोबन जो कीदो नबी हयातुन नबी आ पांजे कब्र में जेरो आ पर साईं फरमायो सो पुत्र असा हाले जी शरीफ में कई मसले में मुंजी पवंदा हो न त हिय मदीने दे मोह करे मोहम्मद करीम का मसलो पुछी वठंदा हो यो इश्क हो अच इश्क दे उदन या मोहम्मद वे जो मुझा मोहम्मद उदन या अहमद मां बिन कलाकन वारो मौलवी आया बिन कलाकन का बाद में मुझी तबीयत भी खुले गलो भी खुले उलमा जी कसरत वाह सोहना कुल हसन खान हेड़ा तुझा भाग उलमा जी व्या थई को तहज्जुद पढ़ी करे दुआ घुरी थई उलमा चल का मामूली शय ना गे कोई आलिम कहीं कब्रिस्तान में गुजर करे वींदो आलिम जे गुजर कर सा अल्लाह कब्र वारन जे मथा 40 दी हसाब उतारे छॾींदो उदन या मोहम्मद वे जो आमुजा मोहम्मद सदको वञाए सल्लल्लाहु उदन या अहमद वे जो आमुजा अहमद अल्लाह तो चवे से वे जो आमुजा मोहम्मद सदको वञाए अल्लाह तो चवे से वे जो आमुजा अहमद अया दो चवे से उदनो या खैरल बरिए वे जो आओ यार तू सबनी का भलो सही अब्दुल अलीम जे मौली अब्दुल जब्बार भलो फलानो भलो अल्लाह तो जे महबूब सोहना तू सबनी का भलो वे जो अच मोहम्मद भलो हुस्न में भलो जमाल में भलो अखलाक में भलो रहमत में भलो अर्जो खणी आयो आया रेशान वारो रब फरमाए मुझे दिल पर असा तो न टई भी तो के न छड़ियोस अमर छड़े वई अबो छड़े वयो असा ताजे सर मुबारक ते सरदारी जो ताज रखी करे सतना सुमारण का मथे हुसन भी दाहू पे करे रणियों पे करे रब्बे अरिनी असा जो से मूसा लंतरानी ए तो जो हक न गे यतीम जे यार जो हक उन मोहम्मद जो हक मुझो दीदार कंदो त मोहम्मद जूं अखियूं कंदियो वेजो असा मथे घुराए पांजो दीदार भी कराए सुम्मत नाफत दल पोवे जो जो फकान काब कौसैन औ अदना सुभान अल्लाह तचा अदा अल्लाह तो फरमाए वला सौफा युतीक रब्बुका फतरदा मोहम्मद राजी कंदुमा तो के राजी कंदुम पर वला सौफा यरजा जह तो के राजी कयो मा उन अबू बकर के भी राजी कर नबी साईं सा मोहब्बत कंदो केड़ा केड़ा नबी प्यारो तव अली जह हुजूर सा प्यारो कयो बस आखिरी गाल बुखारी शरीफ में यहूदिया जो नलो बारा पी दो जैसे वंज मदीने जी बाजार में सौदो वठी आयो हिय जो नबी मस्जिद का क्लास कहीं तो सोहणो आवाज आयुस अया जो जाती बातई सुभान अल्लाह हे त लखन जो लल हे त सोहणो अची करे मुझे साईं जे कचहरी में वेठो होयो नंढड़ो रुगो नबी से जो चेहरो पियो ॾिसे चेहरो भी त चेहरो हो खुदा जी सा जो कसम हजरत हसन तो चब अहसन में कलम तरकत आईनी व अजमल में कलम तलिदिन निसाओ उलिखत मुबर्रअम min kulli aib ka'annaka qad khuliqta kama tasha'u हसान तो चे मुझा तेर पर तो जेड़ो सोनो अज ने तई मुझी अख न दिठो तो जेड़ो सोनो कई मां
मां पुटी न जणियो सोना खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐब सोना तो में कोई ऐब कोने दुनिया जा केड़ा भी सोना होंदा कान का जरिए बजी होंदी यार सोनो डाडो पर अखिर में फेर थस सोनो डाडो पर दंद नंढड़ा थस सोनो डाडो नक नंढड़ो थस मोहम्मद हाय खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐब सोना तो में कोई ऐब कोने हर ऐब का पाक उलमा हक उलमा जो बंजो अकीदो अल्लाह ला शरीक कुरान ला रैब मोहम्मद बेऐब अल्लाह शरीक का पाक कुरान शक का पाक पिछो मोहम्मद सदको वना सल्लल्लाहु अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर ऐब का पाक यार डाडो सोनो यहूदी जो बर वयो अबे चयो पुट देर कई सौदो ना दई चवे तो मुजा बाबा यार गाल बुध तो आरो सौदो मुखा विसरियो मां पंहिंजे लाइ सौदो खरीद करे आयो आया काॾे वई चई मोहम्मद ॾे वियो चओ न सुभान अल्लाह चई न पुट एॾे न वेंदो कर यहूदी न पुट चई बाबा मां वेंदो चई न सुबुह थी पी चस काहे बकरियूं हेॾे मदीने न जबलनि नंढड़ो हीअं जबलनि मां बकरियूं चारींदो चारींदो बाग में छॾे बकरियुनि खे सिधो मिठे मोहम्मद जे कचहरी में थी वेठो बस हीअं करे वेहंदो हुजूर जो चेहरो चेहरो अहदबुल ऐनैन हसनुल फम हसनुल लिहया तामुल उज़नैन अहसनुन नास लौना मिशका शरीफ में हदीस लिखी पई आहे उलमा का पोइ सोहणनि अखियुनि मुबारक वारो सोहणनि चपलनि मुबारक वारो सोहणे नक मुबारक वारो सोहणे कननि मुबारक वारो सोहणी दाढ़ी मुबारक वारो अहसनुन नास सभिनी खां वधीक सूंहं वारो मिठो मोहम्मद चओ सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा त चओ अल्लाहु अकबर मां जल्दी थो ख़त्म कयां आख़िरी ॻाल्हि तवजो रोज़ हेॾा हुजूर जे कचहरी मां थी बकरियूं काए जो घर वियो पी जो बकरियूं ॾुधियूं हूअं खीर थोरड़ो अॼु बीण ते चवेसि थो हेॾे वियार जूज ॾिसी मां ईंदो कर चई बाबा जूज भली चई हा अल्लाह रोज़ पी खीर ॾुख अबे खे पतो न हिकु ॾींहुं गुज़रियो न आयो ॿियो ॾींहुं गुज़रियो न आयो थियो सदको वञाए मुंहिंजा साईं तुंहिंजे यादगिरी तां सदको वञाए मुंहिंजा दिलबर नबी ख़ुदा जो कसम हुजूर फरमायो मुंहिंजा यार हे नंढड़ो हिते वेहंदो हो नज़र नथो अचे साहिबन सहुरन यहूदीअ जो बर तव्हांजे इश्क में ईंदो हुजूर फरमायो यार पोइ हलो छा थियो आहे चईसि बीमार हुजूर फरमायो हलो पुछी अचो और वञाए कुर्बान वञा तुंहिंजी शफ़क़त तुझी रहमत वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वासाई तुझी रहमत कुर्बान वञा हिन हौद खान जल पाणी वारनि खे हिन ॻोठ में अचण वारनि खे तुझो छा अखलाक ॿुधाया तुझो छा हुस्न ॿुधाया तुझी रहमत छा ॿुधाया तुझी शफ़क़त छा ॿुधाया अब्दुल जब्बार जे ज़बान खे ताक़त न थे अधु मुने कलाक में हाजी गुल हसन जे ॻोठ में तुझो शान पूरो करे वञे न मुंहिंजा साईं गोर वञाए उलमा बयान करे करे हे दुनिया छॾे विया शहीद ख़ालिद महमूद तुंहिंजी तारीफ़ कंदे कंदे दुनिया छॾे वियो मुंहिंजा साईं मेको साहब आए मौलाना अब्दुल कादिर हिंदू साहब मौलाना गुल हसन कबूल साहब करे दुनिया छॾे विया अञा पिया कनि साईं ॾाढो अब्दुल हलीम छिड़ी ॾाढ़ी कोराड़ो हदीसूं पढ़ाए पढ़ाए अची करे कोराड़ो थियो आहे पर खुटाए तुंहिंजो शान न सघियो साईं मौलाना अब्दुल रहमान नगराज साईं सॼी ज़िंदगी तुंहिंजो शान बयान कयो खुटाए न सघियो हेॾा शाइर इस्लाम साईं अब्दुल वाहिद जतोई लिखी 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 थकिजी पियो तुंहिंजो शान न खुटो मौलाना मज़ारी साहब मौलाना मुनीर अहमद साहब हेॾा साईं ख़ुदा जी ज़ात जो कसम हाले जी शरीफ जो सैफुल्लाह लिखी लिखी
तुझो शान खुटाए न सघे साईं अब्दुल जब्बार काॾा खुटाईंदो साईं तू इल्म में हल हुस्न में हल मुंहिंजा साईं मां जो तुझे शान में थोड़ा तराना तो चवा अब्दुल जब्बार गुनहगार अब्दुल जब्बार वटि काने की काने साईं मां पंहिंजे लाइ शफाअत जो रस्तो पियो ठाहियां तुझो शान पियो बयान कयां मन न मन तुझे शान जे न बयान कंदे कंदे मुंहिंजे रब करीम खे मुंहिंजो हिकिड़ो लफ़्ज़ वणी वञे अब्दुल जब्बार जे निजात लाइ काफिया 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 वाह यादगीरे तां कुर्बान वञा साईं जन आया अल्लाह 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 दरवाज़ो खड़काओ यहूदी निकिरी आयो यार ॾे ख़बर चई से मुंहिंजो पुटु बीमार न मानी न पानी अखियूं हिकु जाइ ते चप सुकी आहे मानी न थो घुरे पानी न थो घुरे कुझु वक़्त खां बाद होश थो अचे न मानी न पानी सिर्फ़ मोहम्मद मोहम्मद पियो करे हुज़ूर फरमाए दर खोल सदको वञा कदम मुबारक वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जा कदम लगंदा विया हाय हुज़ूर जे वसो हवारे चेहरे खे ॾिठई अखियूं लही आयूं सकरात दूर थी अखियुनि में लुड़क चपनि ते मुर्क मुंहिंजो साईं अची वियो जंहिंजे मां पंधु करे वेंदो हुउसि अॼु पाण कुर्ब जा कदम भरे मां ग़रीबनि जे घर ते आयो हुज़ूर फरमायो यार ॻाल्हि ॿुध असांजे कचहरी में ईंदे गए असांखे कलमो कोन ॿुधाई यार अॼु तुंहिंजो आख़िरी वक़्तु मौत हयाती जो मालिक मुंहिंजो अल्लाह आख़िर में मूंखे कलमो पढ़ाए कलमो ॿुधाए यार क़यामत जे ॾियारे रब खां जन्नत वठी ॾियां हीअ मोह कयई इहो ॾे यहूदी हो चई यार ॻाल्हि ॿुध मूंखे ख़बर न त तूं हुज़ूर जो एॾो परवानो आहे मोहम्मद मेहरबान अथई वफ़ादार अथई पुट मोहम्मद खे राज़ी कर मुंहिंजी क़िस्मत मूंसां मुंहिंजे क़िस्मत में कलमो नसीब आहे अलाए न हाजी गुल हसन खान जे ॻोठ में अचण वारो हेॾे मुंहुं करे वसुहा वारे चेहरे ॾे ॾिसे बि थो मुर्के बि थो रोए बि थो अखियुनि में लुड़क चपनि ते मुर्क ज़बान शुरू थी वई छा थो चए अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन कलमो पढ़ी बस गई रूह निकितो पियो वञे पर मोहम्मद करीम जा कलमा पढ़ंदो पियो वञे वाड़े वनला तुझा भाग साईं फरमाए पुट खणोस गुस्ल करायोस हे मां मोहम्मद जी चादर जो कफन पहरायोस चो न सुभान अल्लाह अज वायदो कर त मदीने जे मीर सां मोहब्बत कंदासे मोहम्मद वफादार अलमी जिद कई यतीमन फावा महबूब इन काफरन जे बकवास से दुखल करे दो तू यतीम ही तभी तो के न छडम वला सौफ युतीक रब्बुक फतरदा राजी कंदो मां जी चोने न ये कंदोस तू ही हथो खण मां बख्शींदो वञान वायदो तुझे तोसा मोहब्बत करे अचन तुझे तरीके दे अचन क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मोहम्मद तुझी सुन्नत जो सबूत ॾींदा वेंदा मां बख्शे करे जन्नत ॾींदो वेंदो मां वरी जिंदगी रही त वरी इतों घुराईंदा ईंदड़ साल जी हयाती रही त दुआ कयो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए आमीन था चओ उलमा वेठान मां माज़रत खो आया मूंखे टाइम ॾिनो कोन हो साईं जो वसी अथई पर आलिम अची विया आहिनि वरी जिंदगी रही त मुलाक़ात कबी मां तौफ़ीक़